अल्लाह जी नेमतुं जो इनाम रमज़ान। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। أعوذ بالله الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يقول يا ليتني قدمت لحياتي فيومئذ لا يعذب عذابه أحد ولا يوثق وثاقه أحد. يا أيتها النفس المطمئنة ارجعي إلى ربك راضية مرضية فادخلي في عبادي وادخلي جنتي. آمنت بالله صدق الله العظيم وبلغنا رسوله النبي الأمين الكريم. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. अस्सलामु अलैकुम. सलामती आहे उन्हनि अखियुनि ते जेके हिदायत जी नज़रूं टिकाए वेठियूं आहिनि. सलामती आहे उन्हनि कननि ते जेके ख़ैर ज़िक्र ख़ैर जी राह में कन लॻाए वेठा आहिनि. सलामती उन्हनि क़दमनि ते आहे जेके अमन जी राह ते गामज़द आहिनि. आऊं अव्हां जी मेज़बान प्रहस सैयद ऐं मूंसां गॾु मौजूदु आहिनि. आऊं तव्हांजो मेज़बान इरशाद जागीरानी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां. उमेद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो. न हो त दिलि सां दुआ जो सिलसिलो छॾियो न आहे. अनक़रीब अव्हां ठीकु थी वेंदो. बिल्कुलु अव्हां ठीकु थी वेंदो. ऐं इरशाद अव्हांखे जेके बि असांखे सभु ॾिसी रहिया आहिनि उन्हनि सभिनी खे अॼु पहिरियों जुमो आहे असांजे रोज़नि जो, रमज़ान जो पहिरियों जुमो. उन्हनि सभिनी खे मुबारक हुजे. ऐं जेकॾहिं आऊं जुमे जी फज़ीलत ते थोरो घणो ॻाल्हायां, वधीक त असांजा जेके उलमा कराम वेठा आहिनि उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं, उन्हनि खां पुछंदासीं त जुमे जी छा अहमियत आहे ऐं जुमे जे ॾींहं में सूरत जुमे खे पढ़ण जी केतिरी अहमियत आहे, उन खां अलावा ख़ुतबो ॿुधण जी केतिरी अहमियत आहे. इन ॻाल्हि ते जेकॾहिं असां जुमे वारे ॾींहुं पाण खे साफ़ु रखूं वींजूं ऐं उन खां अलावा जेके हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जुमे वारे ॾींहुं जेके इरशाद ॾिना आहिनि उन्हनि ते असां जेकॾहिं क़ाइमु रहूं ऐं स्पेशली रोज़ो रखूं ऐं इबादत खे क़ाइमु रखूं. ऐं जीअं त अॼु जो रोज़ो आहे उहो जुमे जो रोज़ो आहे त घणे खां घणो इबादत करियो, दुआऊं पढ़ो ऐं सभिनी खे जेके बि तव्हांजा पंहिंजा आहिनि, जेके बीमार आहिनि, जेके मूज़ी मर्ज़ में मुब्तला आहिनि, उन्हनि खे यादि करियो स्पेशली जुमे वारे ॾींहुं. छो जो अॼु जे ॾींहं ते अलाह ताला अव्हांजी ॻाल्हि ॾाढी सुठे तरीक़े सां ॿुधंदो. ऐं हिकिड़ी ॾाढी सुठी ॻाल्हि अव्हांखे ॿुधाईंदी हलां त अॼु जे ॾींहुं जेकॾहिं जुमे वारी नमाज़ ते अव्हां जुमे वारो ख़ुतबो बि ॿुधो ऐं उन खां अलावा जुमे जी नमाज़ बि पढ़ो. ऐं जुमे वारे ॾींहुं कुझु देरि पहिरीं तव्हां जेकॾहिं कंहिं बि कम में आहियो, मसरूफ़ आहियो, बिज़ी आहियो या तव्हांजा दुकान खुलियल आहे त 2 कलाक पहिरीं तव्हां दुकाननि खे बंदि करे छॾियो ऐं जेको बि कमु करे रहिया उन्हनि कमनि खे थोरो साइड ते रखी करे जेकॾहिं जुमे नमाज़ लाइ तव्हां मस्जिद में वञो, छो जो उन टाइम ते तमामु घणो सवाबु आहे ऐं उन खां अलावा फ़रिश्ता जेके आहिनि उहे रजिस्टर खणी करे अव्हांजो सवाबु लिखी रहिया हूंदा आहिनि त अव्हांखे केतिरो न सवाबु मिलण वारो आहे. त जुमे वारे ॾींहं जी जेका अहमियत आहे उहा तमामु घणी आहे ऐं अॼु असां उन भलारे ॾींहं ते मौजूदु आहियूं. अव्हांजी माशाअल्लाह माशाअल्लाह. जुमे जे ॾींहं ते हूअं बि जेकॾहिं ख़ासि पाण कचहरी कयूं
रोज़नि खां हटी करे त जुमे वारे ॾींहुं जेको इज्तिमा थींदो आहे मुस्लमान बा जमात निमाज़ पढ़ंदा आहिनि हिकु त अलाह खे राज़ी करण जो सिलसिलो बि थी वेंदो आहे ॿियो हिक ॿिए सां मेल मुलाक़ात बि हिन बहाने सां थी वेंदी आहे कचहरी बि करे वठंदा आहियूं पाड़े जा माण्हू ऐं ॻोठनि जा माण्हू शहरनि जा माण्हू पाण में मिली पवंदा आहिनि जॾहिं आख़िर में जॾहिं जुमे निमाज़ महिल मस्जिद खां ॿाहिरि निकिरंदा आहिनि त पोइ इहा जेका सुठी कचहरी आहे उहा बि हिन बहाने सां थी वेंदी आहे पर हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे गुज़ारिश कंदासीं त कई असां वटि अहिड़ा मुस्लमान आहिनि जेके सिर्फ़ु चूंड करे रोज़ा रखंदा आहिनि रोज़ा सभई असां ते फ़र्ज़ु आहिनि 3 रोज़ा असां ते फ़र्ज़ु आहिनि माण्हू चूंड कंदा आहिनि त जुमे जो रोज़ो रखिणो आहे 21 रमज़ान जो रोज़ो रखिणो आहे ऐं हीउ रोज़ो रखिणो आहे हीउ रोज़ो छॾिणो आहे इहो सिलसिलो न हुजणु घुरिजे पाण सभु मुस्लमान आहियूं पाण ते सभई रोज़ा फ़र्ज़ु कया विया आहिनि इन्हनि रोज़नि जो पुछणो थींदो ऐं अलाह पाक इन्हनि रोज़नि जो अजर पाण ॾिए थो ऐं अलाह पाक सां डायरेक्ट इहो कनेक्शन आहे पंहिंजो रोज़ायत जो ऐं रोज़ायत जेको रोज़ो रखे थो उनजी वात मां जेका बूहे अचे थी उहा मुश्क अंबर खां वधीक आहे अलाह पाक वटि इन करे आउं चवां थो त रब करीम खे वधीक रिझायो जीअं पहिरियां ॻाल्हि कई त रहमतुनि जो अशरो हले पियो ऐं ॻाल्हि जेका दिलि में आहे जेका परेशानी आहे उहा कंहिं आम माण्हू सां पाण शेयर करे वठंदा आहियूं ऐं उहो आम माण्हू बजाए पंहिंजे उन मामले खे हल करण जे पाण ते ठठोल कंदो आहे टोकूं कंदो आहे रब करीम सां जेकॾहिं शेयर कंदासीं त कंहिंखे ख़बर बि न पवंदी ऐं उहो मसइलो हल बि थी वेंदो पाण पंहिंजूं ॻाल्हियूं दिलि जूं ॻाल्हियूं पंहिंजो अहवालु पंहिंजूं परेशानियूं मुसीबतूं टारण जे लाइ रब करीम खे चवंदा कयूं त अलाह पाक ॿुधंदो ऐं वरनाईंदो ॿिया ॿुधंदा त ॿिए खे ॿुधाईंदा ॿिया वरी टे खे ॿुधाईंदा ऐं टियों चोथे खे पोइ इहा ॻाल्हि अञा पखिड़िजी वेंदी ऐं तव्हां असांजी नेकनामी जेका आहे उहा शायदि घटिजी वञे पोइ अलाह करीम सां जिन जो राब्तो आहे जिन जो वास्तो आहे पाण वटि हिकिड़ो जुमिलो ॾाढो मशहूरु आहे न पहिरियों त पाण चवंदा आहियूं कंहिं बि परेशानीअ में अलाह मालिक आहे इन जुमिले में केॾो मज़ो आहे इन जुमिले में केॾी आदत आहे इन जुमिले में केॾो बल आहे इन जुमिले में केॾी ताक़त आहे त को मसइलो आहिनि अलाह वेठो आहे अलाह वॾो आहे अलाह वॾो थी वेंदो पोइ तवक्कल जा बेड़ा पार थींदा आहिनि बहरहाल कचहरी कंदासीं खोड़ सारी जुमे जो बाबरकत ॾींहुं पहिरियों जुमो तव्हां असांखे नसीबु थियो आहे सो इन हवाले सां कचहरी खां पहिरियां तव्हांखे ॿुधायूं त अॼोको प्रोग्राम तव्हांजी समाअतुनि ताईं पहुचाइण जे लाइ असां जिन किरदारु अदा कयो साथ ॾिनो सहकार कयो उन्हनि मंझां सभ खां अवल करशी जामे श्री जो असां ज़िक्र कंदा आहियूं करशी जामे श्री 100% ख़ालिस आहे प्योर आहे हुन में पाणीअ जो को बि फुड़ो मिलायल न आहे ऐं इहो ई सबबु आहे त नेशनली ऐं इंटरनेशनली खोड़ सारा एवार्ड करशी जामे श्री माणे चुको आहे करशी जामे श्री जी जेका बॉटल आहे तव्हां असांजे हथनि में जॾहिं पहुचंदी आहे त पाण सोचींदा आहियूं त एॾी ख़ूबसूरत बॉटल त आहे पर तव्हांखे इहो ॿुधायूं त 265 टेस्ट जा जेकी मरला थींदा आहिनि उन्हनि मरल मां गुज़री करे उहा बॉटल तव्हां ताईं पहुचंदी आहे शुगर फ्री करशी जामे श्री बि मार्केट में मौजूदु आहे जेको 276 उन जा टेस्ट जा मरला थींदा आहिनि चेकिंग जा मरला थींदा आहिनि उनखां पोइ तव्हां असां ताईं पहुचंदी आहे करशी जामे श्री जो ज़ाइक़ो ॾाढो ज़बरदस्तु आहे मुंहिंजो फेवरेट आहे तव्हां सभिनी जो पसंदीदा हूंदो तव्हांखे बि भरोसो आहे मूंखे बि यकीन आहे करशी जामे श्री ते करशी जामे श्री में वधीक छा छा आहे पहिरियों ॿुधाईंदी तव्हांखे जी बिल्कुलु सिर्फ़ु असां ॿिन्हिनि खे न सभिनी खे पसंदि आहे छो जो जेॾी महिल इफ़्तार जो टाइम थींदो आहे करशी जामे श्री जो दस्तरख़्वान लॻंदो आहे त उते सिर्फ़ु करशी जामे श्री जी रणी हूंदी असांखे बि ज़रूरु ॾियो ऐं जेके बि हिते सभु वेठल आहिनि ॿुधनि पिया त उन्हनि जी जेका हीअ ॻाल्हि आहे उहा दिलि सां लॻंदी त सभु चवंदा आहिनि असांखे हिकिड़ो गिलास ज़रूरु हुजणु खपे छो जो सहरी हुजे इफ़्तारी हुजे जेकॾहिं असां करशी जामे श्री जो इस्तेमालु कंदा आहियूं त असांजो ॾींहुं सुठो ठही वेंदो आहे छो जो हीउ रमज़ान गर्मियुनि में आयो आहे गर्मियुनि जा रोज़ा आहिनि ऐं करशी जामे श्री में 4 हर्ब्स पयल आहिनि जंहिंमें कूलिंग क्वालिटीज़ आहिनि उहे हर्ब्स तव्हांखे ॿुधाईंदी हलां त संदल आहे उष्णा आहे खसखस आहे ऐं इन खां अलावा गुलाब आहे जेको असांखे रिफ्रेश कनि थियूं छो जो करशी जो स्लोगन बि इहो आहे लाइट रिफ्रेशिंग करशी जामे श्री लाइट आहे बिल्कुलु अव्हां जेकॾहिं पीअंदा तव्हांजे हाउं ते चढ़ी बि कोन बीहंदो अव्हां बिल्कुलु फ्रेश फील कंदा ऐं रिफ्रेशिंग त हुई आहे सही करशी जामे श्री जेको दिलि ते तव्हांजे सीने ते का तोड़ नथो करे मुंझ नथो ॾिए तव्हां 1-2-3 गिलास पी सघो था करशी जामे श्री सभु पीते हैं हिन जो स्लोगन आहे हिन खां सवाइ सभु रोज़ो असां सां ताउन फरमायो सभु रोज़ो जो स्लोगन आहे त चिकन स्पेशलिस्ट तल्लो असां सां सहकारी हिन प्रोग्राम में उन्हनि जो सहकार तल्लो अमा तल्लो में पकाओ हमें सेहतमंद बनाओ रूह अफ़ज़ा वारनि चवणु आहे त ज़िंदगी मुबारक ज़िंदगी तव्हांखे बि हुजे ऐं रूह अफ़ज़ा जेकी पीअनि था उन्हनि खे इहो मशरूब बि ॾाढो वणंदो आहे पसंदीदा आहे नेस्ले एवरीडे वारनि जी वॾी महिरबानी उहे चवनि था त तुम में है कुझु ख़ासि ऐं पाकुला फ्लेवर्स वारा चवनि था वेरी हेल्दी वेरी यमी सो सूफ़ी दस्तरख़्वान जा भी असीं थोरा आयता आहियूं सूफ़ी नाम है एतमाद का ऐं सूफ़ी एतमाद के लिए ऐं नेस्ले मिल्क पेक क्रीम वारनि जी वॾी महिरबानी जिन जो चवणु आहे त हर दिन ख़ुशी से ऐं क्विज़ वारनि जो शरबत बि ॾाढो भलो थींदो आहे क्विज़ जो शरबत जेकॾहिं तव्हां करे न आहे पीतो त उहो बि पी ॾिसो हुनजो पंहिंजो ज़ाइक़ो आहे क्विज़ वारा चवनि था सिर्फ़ु क्विज़ ई पिलाया करो
ऐं वाइटल टी चांहि जा जेके शौक़ीन आहिनि, चांहि जा जेकी मवाली आहिनि, चांहि जिन खे घणी ॿाड़ लॻंदी आहे, अफ़्तार जॾहिं थींदो आहे त चांहि माना उन्हनि जे लाइ अहम हूंदी आहे, सहरी महिल बि अहम हूंदी आहे, त उन्हनि जे लाइ रिकमेंड कंदासीं त वाइटल ज़बरदस्त चांहि मार्केट में मौजूदु आहे, वाइटल पीओ ज़िंदगी जियो। बिल्कुल तमाम बेहतरीन। ऐं ब्रिज पावर बैटरीज है, लज्जत ने थामा सेहत का हाथ, मलका मसाला, इनेक्स हर घर की ज़रूरत। उनके अलावा अखुवत किसी आस को टूटने न दे, GFC बिल्डर्स एंड डेवलपर्स, फॉर्मी परफ्यूम एंड बॉडी स्प्रे जेको अवां सब यूज़ करियो था, असां यूज़ करियूं था। अल ख़िदमत फाउंडेशन, कोई ताबीर अधूरी ना रहे। ॿियो अव्हांखे छा खपे, अव्हां जी जेके ख्वाबनि जूं ताबीरूं आहिनि उहे पूरियूं थियनि थियूं। शारजा कुकिंग ऑयल, दिल चाय और क्या, शारजा टैंक बनाए बेहतर मुस्तकबिल। शौकत खानम, उनकी सिर्फ एक ही दुआ है, जीता रहे मेरा भाई। ब्लैक रोज कलर एक्सपर्ट, 7 हर्बल नेचुरल स्किन केयर, हर्बियन समरस, एक बोतल बनाए 35 ग्लासेस, हिकड़ी बोतल में अव्हां 50 ग्लासेस ठाए सको था। आराम का नाम है डायमंड सुप्रीम फॉर्म, नंबर 1 क्वालिटी फॉर्म, वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स, SIUT क्योंकि SIUT अपना है। फातिमा फर्टिलाइज़र, सरसब्ज FF, ज़मीन की जान, फसल की जान। वाह वाह। ऐं प्रोग्राम जी तरतीब खे हाणे अॻिते वधायूं था, इन्हनि त सहकार कयो ई कयो आहे, पर जेकॾहिं रंधिणे में निगाह विझूं था त उते असां सां सहकारी आहे शेफ फैसल, उन जो तावन बि हूंदो आहे। कीअं वधा, ठीकु आहियो अॼु? मां बिल्कुलु ठीकु ठाक। छा ठाहे रहिया आहियो अॼु? अॼु मैंगो फ्लेवर जेको आहे टैंक जो, हिन जी ठाहियूं था लस्सी। छाकाणि त अंब जो हाली सीज़न कोन्हे त हे फ्लेवर असांखे अंब जो फ्लेवर ॾींदो आहे। लस्सी बि अगरि तव्हां ठाहींदो हिन जी त सेम उहो ई फ्लेवर ईंदो जेको असां लस्सी मैंगो जी पीअंदा आहियूं। अच्छा, ज़बरदस्त। हा, त हिन में बसि मां घटि क्वांटिटी में हाली ठाहियां पियो। सही। 1 गिलास खीर, अच्छा, ऐं 1 कप ॾही खटी ना हुजे, बसि इन शइ जो ख़्यालु रखिजो। अच्छा। ऐं 2 खाइण जा चमचा हिन में खंडु वेंदी हस्बे ज़रूरत। वाह वाह। ऐं हिन जे अलावा असां जेको हिन में विझंदासीं टैंग मैंगो फ्लेवर में, अच्छा, 2 खाइण जा चमचा भरे विझंदासीं, 2 टेबल स्पून। ऐं जॾहिं बि हिन में यूज़ कयो त बग़ैर पाणी जे यानी ख़ुश्क हुजणु खपे ताकी ख़राब न थिए। ऐं हिनखे यूज़ करण ख़राब न थिए। हा, सही सही। 2 टेबल स्पून हिन में विझंदासीं भरे मतलब अॼु कुझु यमी ठहणो आहे। मैंगो टैंग ऐं आइस क्यूब्स मूं वटि हींअर आहिनि कोन, तव्हां बर्फ़ 1/2 कप विझी छॾिजो ऐं हिनखे असां ब्लेंड कंदासीं। वाह वाह, माना जल्दी ठही वियो। 2 मिंट में। बस रुगो मूंखे इहो ॿुधायो त 2 गिलास खनि थी वेंदा न असां लाइ। माने तकड़ा महिमान हुजनि त असां उन्हनि लाइ इहो ठाहे सघूं था। बिल्कुलु फौरन। ऐं ख़ासि कर सहरी में जॾहिं असां ॾही जो इस्तेमालु कंदा आहियूं लस्सी जो, त सॼो ॾींहुं तव्हांखे तास बि न थींदी। हा, इहो तमामु बहितरीन तव्हां तरीक़ो ॿुधायो आहे। छो जो असांखे तक़रीबन जेको आहे न उहा दही कंहिंखे पसंदि हूंदी आहे, कंहिंखे न आहे हूंदी, जेकॾहिं असां में चेंज करे फ्लेवर्स में वाह यार। सही सही। हिकिड़ो गिलास लॻा पिया आहिनि। हिकिड़ो गिलास पूरो ठहियो आहे, ॿियो गिलास अधु आहे मुंहिंजे ख़्याल में, उहो मां पिरे खे ॾींदुसि। हलो, ॿियो वरी जॾहिं ठाहियो कुझु त पोइ तव्हां सां कचहरी कयूं था। मौज़ महिमान पहुतल आहिनि, उन्हनि सां तारीफ़ उन्हनि जो असां त कराए चुका आहियूं, हिक ॿिए सां पंहिंजो इंट्रोडक्शन तव्हां ताईं उन्हनि जो तारीफ़ पहुचायूं। सो मज़हबी स्कॉलर असां सां गॾु आहिनि, उन्हनि खे भलीकार चऊं था। अलामा अशरफ अली कादरी साहिबु गॾु वेठो आहे मूंसां, सफ़ा भिक में भर में, उनखे पहिरियों भलीकार चऊं था। कीअं आहियो साईं, ठीकु आहियो? वॾी महिरबानी तव्हांजी। तव्हांजे भर में ई वरी अलामा तैमूर अहमद असां सां गॾु आहे, उनखे भलीकार चऊं था। सर कैसे हैं, ठीक है? बहुत शुक्रिया। ऐं तव्हांजे भर में ई वरी हिकिड़ो नात ख़्वान बि आहे, सो नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी उनखां सादत माणींदासीं। ॾाढो सुहिणो आवाज़ु रखनि था मोहम्मद हुसैन हुसैनी साहिबु, उनखे भलीकार चऊं था। वॾी महिरबानी साईं। मुंहिंजी साइड ते जेके नात ख़्वां वेठल आहिनि उन्हनि जो इंट्रोडक्शन कराईंदी हलां। सैयद मोहसिन, अव्हांखे आउं भलीकार चवां थी प्रोग्राम में। ऐं इन खां अलावा मैडम आयशा वेठल आहिनि, अव्हांखे मां भलीकार चवां थी प्रोग्राम में। बल्कि सिर्फ़ु भलीकार बि न चओ, पर दिलि चए थी त उन्हनि खां कुझु ॿुधी बि वठूं। जी पहिरियों बिल्कुलु, ब्रेक आहे, स्टार्ट ई सुठो थिए। जी 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 बिल्कुलु। छा ॿुधाईंदा असांखे मोहसिन? ख़ूबसूरत कलाम आहे हिकिड़ो, उन जी चंद अशार पेश बाबा कंदुसि। हाल ई में मुंहिंजो अॼु ई कलाम रिलीज़ थियो आहे माशाल्लाह। ऐं नाज़रीन खां गुज़ारिश आहे त यूट्यूब ते उहे कलाम बि मुंहिंजो अॼु ई रिलीज़ थियो आहे, त रमज़ान जे हवाले सां आमद रमज़ान आहे, त इनशाअल्लाह अॼु ॿुधायां बि थो तव्हांखे बि। जी ॿुधायो। रहमतों बरकतों का प्यारा महीना गया, रहमतों बरकतों का प्यारा महीना गया।
सफीना आ गया नूर ही नूर की बरसात है हर सो छाई इस गुलिस्तान पे करीना आ गया अर्श से उतराए कुदरत का करीना आ गया इस महीने में जो नाज़िल फुरक़ान अज़ीम क्या क्या मिलता है नमाज़ों में इसी घर से फ़कीर अर्श वाले ने ये बख्शा अपने हाथों से पिलाई हमें पीना आ गया अपने हाथों से पिलाई हमें पीना आ गया रख जीना आ गया पाँव फेरोज़ बुखारी रख जीना आ गया रहमतों बरकतों का प्यारा महीना आ गया झोलियाँ भर लो मुसलमानों नगीना सुभान अल्लाह तमाम खूबसूरत आवाज़ तमाम खूबसूरत सुपर है ते वठंदासीं शॉर्ट कमर्शियल ब्रेक मोटी ईंदासीं त कचहरी खे कंटिन्यू रखंदासीं सलाम रमज़ान अल्लाह जी नेमतुं जो इनाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान में एक बार वरी तव्हांखे भलीकार चऊं त तव्हांजी वॾी महिरबानी आहे तव्हां क़ीमती वक़्तु ॾींदा आहियो असांजो प्रोग्राम ॾिसंदा आहियो अधूं भेणूं ख़ासि असांजो प्रोग्राम ॾिसंदियूं आहिनि उन जा ॿ चारि सबबु आहिनि हिकु सबबु इहो आहे त शान अक़दस हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नातिया कलाम में बयानु कंदा आहियूं दिलि ठरंदी आहे मन ठरंदो आहे रूह खे राहत ईंदी आहे ॿियो ख़ासि सबबु इहो बि आहे त शेफ फैसल असां वटि हूंदो आहे का न का शइ तकड़ तकड़ वारी ठाहिणु सेखारींदो आहे त उहो गौर ऐं फ़िकुर सां मतिलबु इलाही
माना ध्यान सां ॾिसंदियूं आहिनि असांजूं अदियूं भेनरूं छो जो रेसिपीज़ सुठियूं बि त हूंदियूं आहिनि जल्दी जल्दी वारियूं सुठियूं रेसिपीज़ उहे त छा था ठाहियो अॼु हाणे छा ठाहींदव हाणे असां ठाहियूं पिया असल में पाणी जेको मां हिते यूज़ कयां पियो स्प्रिंगले जो यूज़ कयां पियो जेको करशी जो आहे सही ऐं बॉटल नंढी आहे वॾी बि यूज़ करे सघो था किथे अचण वञण में बि तव्हांखे कमु अची थो वञे जेतिरा वधीक माण्हू हुजनि त बॉटल वॾी हूंदी सही त हिन में असां इलायची वारो शरबत ठाहियूं पिया इलायची फ्लेवर में आहे 4 खाइण जा चमचा विझंदासीं 1 गिलास पाणी में ऐं 5 टी हिन में गिलास ठाहींदा 1 सही बोतल में ऐं जग हिन में ठहंदा 9 जेके तव्हां ठाहिणु चाहियो थधे खीर में थधे पाणी में या गरम खीर में बि तव्हां विझी हिन खे रिज़ॉल्व करे पी सघो था बाक़ी सहरी में लस्सी जीअं ठाहींदी आहे त लस्सी में या थधे खीर में पीअंदव त सॼो ॾींहुं तास न थींदी छाकाणि नंढो फोटो जॾहिं चवंदा आहिनि खाइबो आहे उनखे तास न थींदी ऐं रोज़ो न लॻंदो आहे सही सही त हिन में इहे अज्जा मौजूदु फ्लेवर आहे इलायची फ्लेवर आहे मतिलबु फोटे जो फ्लेवर आहे माना ज़बरदस्त ज़ाइको हिन जो मिलंदो बिल्कुलु रोज़ तव्हां का न का शइ ॿुधाईंदव अॼु मां बि तव्हांखे हिकिड़ी शइ ॿुधायो जेकॾहिं तव्हांजे शरबत जी बॉटल अधु थी वञे त अधु बॉटल में तव्हां वरी पाणी मिक्स करे सॼी बॉटल जो शरबत ठाहे सघो था जिगाड़ी कम स्टाइल आहे त उन सां छा थींदो तव्हांजो गिलास बि बची पवंदो सो बराबरि भोग कयूं था मज़ाक बि कयूं था खिलजे छो त अफ़्तार में थोरो अञा टाइम आहे त उन टाइम खे छो जो अमूमन इहो चयो वेंदो आहे त रोज़े में माण्हू खिलंदा न आहिनि ॻाल्हाईंदा न आहिनि ॾिसो असां खिलूं बि पिया ॻाल्हायूं बि पिया तव्हां सां ऐं खिलण सां ख़बर पवंदी आहे त रोज़ो बाक़ाइदा असां रखियो आहे मायूस मायूस थियण जी का ज़रूरत न आहे थोरी देरि में जॾहिं अफ़्तार थींदो त पोइ वरी करशी जामेश्वरी जो दस्तरख़्वान बि सजंदो उते असीं गॾिबासीं तव्हां पंहिंजनि घरनि में हींअर तयारी कयो पिया किथे किथे माना ईअं हूंदो त किथे पकोड़ा तरजंदा हूंदा किथे समोसा हूंदा किथे चाट मसालो ठहंदो हूंदो मतिलबु हर को पंहिंजे पंहिंजे कम में मसरूफ़ हूंदो असां पंहिंजे कम में मसरूफ़ आहियूं तव्हां ताईं दीनी ॼाण पहुचाईंदा आहियूं कुझु मामला मसला जेकी डिस्कस करण जहिड़ा हूंदा आहिनि जी बिल्कुलु असां सां गॾु जेकी दोस्त वेठा आहिनि अलामा अशरफ अली क़ादरी ऐं अलामा तैमूर अहमद उन्हनि खां कचहरी जो सिलसिलो आगाज़ कयूं था अच्छा पहिरियों ई सवाल जेकर इरशाद असां जुमे वारे ॾींहं ते करियूं स्पेशली रमज़ान जे जुमे जी छा अहमियत आहे जेके तव्हां खां सही 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 जुमे खे ॾींहंनि जो सरदार चयो वियो आहे ऐं जंहिं महीने में जुमो मुबारक आयो आहे इन महीने खे महीननि जो सरदार चयो वियो आहे त सरदार पाण मिलनि त पोइ त वॾी उनजी शान थी वेंदी आहे पर जुमतुल मुबारक जे ॾींहुं हूअं बि नेकियुनि जो अजर 70 गुना वधायो वेंदो आहे आम ॾींहंनि में त रमज़ान मुबारक जी नेकी जो त अञा वधीक उनजो अजर वधायो वेंदो आहे ऐं जुमे में हिकु घड़ी अहिड़ी पाई वेंदी आहे अहिड़ो वक़्तु पायो वेंदो आहे जंहिं में हर दुआ क़बूल थींदी आहे जुमतुल मुबारक में इहो वक़्तु उलमा अलॻि अलॻि तरीक़े सां बयानु कंदा आहिनि कुझु चवंदा आहिनि 2 ख़ुतबनि जे दौरान आहे कुझु चवंदा आहिनि मग़रिब ऐं असर जे दरमियान वक़्तु आहे इन में दुआ घुरिजे कुझु चवंदा आहिनि नमाज़ फजर खां पोइ वेही ज़िक्र करे उन खां पोइ दुआ घुरिजे त अलॻि अलॻि पर माना सॼे ॾींहं में अहिड़ी घड़ी हूंदी आहे जंहिं में तव्हां ॾींहं में 2 खां 3 दफ़ा दुआ घुरो त इनशाला तव्हांजी ज़रूरु क़बूल थींदी उन में इहो शर्त हूंदी आहे त नाजाइज़ न हुजे जेको आहे नेक दुआ हुजे नेक तमन्ना हुजे माल दौलत वठणु इहो नेक ई आहे इन में का बुरी आदत ईअं न आहे त या अल्लाह तूं पंहिंजे रिस्क पंहिंजे माल मां ॾे त ॿिए कंहिंजो मुहताज न थियां त इहो बि नेक तमन्ना आहे त ईअं जुमतुल मुबारक जूं घणियूं फज़ीलतूं आहिनि जुमतुल मुबारक उनखे हिन जुमतुल मुबारक में हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे ज़मीन ते मोकिलियो वियो त तख़लीक़ इंसानी सॼी आई आहे पोइ शुरू थी हज़रत आदम अलैहिस्सलाम खे जन्नत मां ऐं जंहिं महिल क़यामत ईंदी उहा बि जुमतुल मुबारक वारे ॾींहुं त दुनिया में इंसानु आयो बि जुमतुल मुबारक जी ॾींहुं ऐं हितां जंहिं महिल वेंदो क़यामत ईंदी त उहो बि जुमतुल मुबारक जो ॾींहुं हूंदो जुमतुल मुबारक जूं वॾी फज़ीलतूं आहिनि ऐं रमज़ान मुबारक में स्पेशली आयो आहे त इन जी त अञा अॼु दुरूद पाक नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो त जुमतुल मुबारक जे ॾींहुं दुरूद पाक मां पाण ॿुधंदो आहियां आम ॾींहंनि में फ़रिश्तो ईंदो आहे दुरूद पाक जो अर्ज़ु कंदो आहे त या अल्लाह फलाणो बिन फलां तव्हां त दुरूद पाक पढ़ियो आहे पर जुमतुल मुबारक वारे ॾींहुं नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम उन शख़्स जो पाण दुरूद पाक ॿुधंदा आहिनि ऐं उनखे जवाब बि ॾींदा आहिनि उन लाइ दुआ रहमत बि कंदा आहिनि अच्छा कसरत सां छा कयूं तौबा कयूं इस्तग़फ़ार कयूं इस्तग़फ़ार जी बि थोरी अहमियत ॿुधायो जी तो कसरत सां इस्तग़फ़ार करणु घुरिजे छो इस्तग़फ़ार जी वॾियूं फज़ीलतूं आहिनि इस्तग़फ़ार मिसाल जो को माण्हू चवे त मां गुनाह त कयो ई न आहे त रब करीम फरमायो त जेको
कसरत सां इस्तग़फ़ार कंदो त उनखे मां उतां रिज़्क़ ॾींदुसि जहाँ जिथां उतो वहम गुमान बि न करे सघंदो, उतां उनखे मां रिज़्क़ अदा कंदुसि। ऐं नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो त मां ॾींहं में हिकु हदीस मां 70 मरतबा इस्तग़फ़ार पढ़ंदो आहियां, ॿी हदीस में 100 मरतबा इस्तग़फ़ार कंदो आहियां। उन जे करे त नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम रब जा महबूब आहिनि, इस्तग़फ़ार पढ़ी अञा महबूब थी वञे, अञा महबूब। त हिकिड़े साहबी रसूल जो पुटु जेको आहे काफ़िरनि अगवा करे वरितो, त उन वटि गैर मुस्लिम अगवा करे वरितो, त नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम अर्ज़ु खणी आयो त या रसूलल्लाह मुंहिंजे पुट खे अगवा कयो वियो आहे, कुझु अर्ज़ु कयो जहाँ उनखे छुड़ाइण लाइ जेको आहे उते को माण्हू मोकिलियो। हा, त नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो त इस्तग़फ़ार पढ़े, इस्तग़फ़ार। त हू शख़्स जेको आहे इस्तग़फ़ार कंदो रहियो 24 कलाकनि में उनजो पुटु जंहिं महिल मोटी आयो घर त वालिद साहिबु चयसि तूं कीअं मोटी आहीं? चई राति जेतिरे बि उते हुया गार्ड हुया जेल जा, मां ॾिठो सभु गार्ड निंड पिया आहिनि, अहिड़ो उन्हनि ते कुझु आसमानी तरफ़ ॾाढी काछ आई, सभिनी खे निंड वठी वई ऐं दरवाज़ो खोले घर मोटी आयुमि ऐं जेको उन्हनि खे ख़बर न पई, गॾोगॾु उन्हनि जो माल बि खयूं आयो। त नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो त इस्तग़फ़ार पढ़ण सां तुंहिंजी जेका अर्ज़ु हुई त तुंहिंजो पुटु वापसि अचे, ऐं इस्तग़फ़ार जी बरकत सां अल्लाह ताला तुंहिंजे माल में बि जेको आहे इज़ाफ़ो फरमायो आहे। इस्तग़फ़ार जी वॾियूं फज़ीलतूं आहिनि, इन जा तरीक़ा आहिनि, मख़सूस तरीक़ा हूंदा आहिनि, उन जे मुताबिक़ करण ते ई इस्तग़फ़ार। अच्छा तैमूर साहब, एक तो गुनाह ना किया जाए, गुनाह तो गुनाह है, कम हो या ज़्यादा हो ये जहर की तरह होता है, लेकिन मुझे ये बताएं कि आजकल के ज़माने में गुनाह करते हुए या करने के बाद फ़ख्र से लोग बताते हैं, तो इस पर क्या कहेंगे आप? शायद कोई अपना ठहरा जाना अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बहुत बईदुन नज़र शख्स थे। आप अलैहिस्सलाम की एक हदीस मुबारका है कि इज़ा फ़ातकल हयाउ फ़फ़अल मा शिअता, कि जब तेरे अंदर से हया मर जाए तो जो तेरे जी में आता है वो कर। तो आज का दौर हम जो अपनी आँखों से देख रहे हैं वो बेआईन ही हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की हदीस के तनाजुर में नज़र आ रहा है कि लोग अब उस नहज पर आ चुके हैं, उस मकाम पर आ चुके हैं कि पहले तो गुनाह करके छुपाया जाता था, कोशिश की जाती थी कि दूसरे को ना पता चले, दूसरा मेरे गुनाह को ना जान जाए, लेकिन अब गुनाह करने के बाद सीना चौड़ा करके फ़ख्र करके दोस्तों की महफिल में बैठ के, मजलिस में बैठ के, और बाज़ औक़ात तो लोग मीडिया पर आकर भी अपने गुनाहों का जिक्र कर देते हैं, अपने मुँह से बता देते कि हाँ किया, इस तरह किया, इस तरह हुआ, इशारतन कह देते हैं, किनायतन कह देते हैं। तो ये मकाम आ चुका है इस उम्मत पर और ये हाल आ चुका है। तो मकसद वही है असल कि हुजूर ने फरमाया ज़फ़ात अगल हया फ़फ़ल माशेता, कि तेरे अंदर से हया मर जाए तो जो जी में आता है कर। तो अब हमें अपने अंदर हया को दोबारा पैदा करना होगा, हमें उस हया की तरफ पलटना होगा जिसकी हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने हमें तालीम दी है। जब हम उस हया की तरफ पलटेंगे तब हम जाकर हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की दीन पर सुन्नतों के मुताबिक अमल करेंगे। और ये जो बुराइयाँ हैं, जो बुराइयाँ असल में है और हमें आजकल नज़र नहीं आती, और हम इनको फिर बुराइयां समझने लगेंगे, हमें मालूम हो जाएगा कि ये बुराई बुराई है, हम उसकी तरफ कदम बढ़ाने से झिझकेंगे, डरेंगे। अब ऐसा नहीं होता, अब हम निडर हो चुके हैं, बेबाक हो चुके हैं। अब किसी बुराई की तरफ जाते हुए ना हम झिझकते हैं ना हम डरते हैं, क्योंकि वो जब एक चीज़ रोज़ 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 एक तबीयत में दाखिल हो जाए तो उसका खौफ ख़त्म हो जाता है। तो हम माज़अल्लाह अल्लाह तबारक व तआला का खौफ ही अपने दिलों से ख़त्म कर बैठे हैं। तो हमें कोशिश करनी चाहिए कि उस हया की तरफ वापस जाना चाहिए, अपने घरों में इस तरह की तरबियत करनी चाहिए कि कल को हमारे बच्चे जब जवान हों, जब बड़े हों, तो वो उस हया को लेकर बड़े हों कि उनके अंदर फिर किसी बुराई की तरफ जाने से पहले ही हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दीन का फरमान सामने आ जाए कि नहीं जाना उस बुराई की तरफ, और उसकी तरफ जाने से वो झिझकें, डरें और उससे बच जाएं। तो हुजूर की सुन्नतों की इत्तिबा करेंगे तो तब ही ज़िंदगी खुशहाल हो जाएगी, मुआशरा बेहतर हो जाएगा, उसके अलावा कोई सूरत नहीं है इसकी। तमाम ज़बरदस्त सवाल कयो इरशाद। हाँ, ऐं जेकर अलामा इसी बात पे अगर मैं गुनाहों की बात पे बात करूं कि रमज़ान में स्पेशली कहा जाता है शैतान को बंद किया जाता है, उसके बाद भी जब हम गुनाह करते हैं, गलत काम करते हैं, गीबत करते हैं, झूठ बोलते हैं, तो क्या वजह है इसकी? क्योंकि हम तो ये समझते हैं कि हम जो गलत काम करते हैं हमसे शैतान करवा रहा है, तो क्या नफ्स हम पे इतना हावी है कि हम जब शैतान बंद होता है तब भी हम इतने गुनाह करते हैं? देखिए, जब अल्लाह तबारक व तआला ने आदम अलैहिस्सलाम को तख्लीक फरमाया तो तमाम मलाइका को और जन्नात को हुक्म दिया कि इनको सजदा करें, तो तमाम सजदा करने पे तैयार हो गए, सजदा किया भी, लेकिन शैतान सरकश था, अबा वस्तकबरा, उसने इनकार किया और तकब्बुर किया, वस्तकबरा तकब्बुर किया, उसके अंदर एक अना आ गई। उसने जुमला भी अल्लाह तबारक व तआला की शान में कहा, अल्लाह ने पूछा तुम क्यों सजदा नहीं कर रहे?
तुम्हें क्या हो गया है जो आदम को हमने सजदा करने का हुक्म दिया, तुम सजदा क्यों नहीं कर रहे? तो उन्होंने कहा काल अना खैरुम मिन्हु, मैं इससे बेहतर हूँ, खलकतनी मिन नार, मुझे आग से बना गया है, व खलकतहु मिन तीन, और ये आदम को आपने मिट्टी से बनाया, तो मेरी अफजलियत ज्यादा है। तो अब उस वक्त शैतान को गुमराह करने वाला कौन सा शैतान था? चले इसको कंटिन्यू करते हैं इस बात को। नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुनने की सादत हासिल करते हैं। शायर अहल बैत असां गॾु आहे ऐं असांखे जेको आहे हींअर अली शेर रशीद बि जॉइन कयो, अव्हांखे भली कार चऊं था, ऐं आयशा खे गुज़ारिश कंदसि तव्हां नात ॿुधाइजो असांखे। जी सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। कर कबा हुए मदीने जा साईं, कर कबा हुए मदीने जा साईं, तुझे रहमत जे आया सहारे, पंहिंजी नज़रे करम कर खुदारा, पंहिंजी नज़रे करम कर खुदारा, तुझो उम्मती तो के संभारे, मामना तो गुनहगारी आया, ना है खूबी का बदगारी आया, मामना तो गुनहगार आया, ना है खूबी का बदगारी आया, ना है खूबी का बदगारी आया, पोए बे उम्मती तू जो आया का, पोए बे उम्मती तू जो आया का, तू हशर में न छल जा विसारी, कर कबा हुए मदीने जा साईं, तुझी रहमत जे आया सहारे, जे भी तोखे पुकारियो जिते आ, तुझी रहमत थी साणी उते आ, जे भी तोखे पुकारियो जिते आ, तुझी रहमत थी साणी उते आ, तुझी रहमत थी साणी उते आ, तुझे सदके खुदा मुश्किलातों, तुझे सदके खुदा मुश्किलातों, तुझे परमानड़न था तो टारे, कर कबा हुए मदीने जा साईं, तुझी रहमत जे आया सहारे, तुझे दरखां कदो को सवाली, या मोहम्मद वरियो नाहे खाली, तुझे दरखां कदो को सवाली, या मोहम्मद वरियो नाहे खाली, या मोहम्मद वरियो नाहे खाली, मिले हर गंज बेशको नहीं अखे, मिले हर गंज बेशको नहीं अखे, जेको सिक सां थो दामन पथारे, कर कबा हुए मदीने जा साईं, तुझी रहमत जे आया सहारे, जेके पल ज़िंदगीअ जा गुज़ारिया, इश्क तुझे में घर बार वारिया, जेके पल ज़िंदगीअ जा गुज़ारिया, इश्क तुझे में घर बार वारिया, हो इश्क तुझे में घर बार वारिया, सोना वक्त नज़ा जे हसन के, सोना वक्त नज़ा जे हसन के, वंजनूरा नी चेहरो दिखारे, कर कबा हुए मदीने जा साईं, कर कबा हुए मदीने जा साईं, तुझी रहमत जे आया सहारे, तुझी रहमत जे आया सहारे। माशाल्लाह ॾाढो सुहिणो आवाज़ ऐं अंदाज़ ॿई सुहिणा।
बिल्कुलु इनमें को बि शक न आहे ऐं जेको वॼायो पियो उहो बि तमामु बहितरीन तरीक़े सां बिल्कुलु 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 सो हाणे वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक, मोटी ईंदासीं त पोइ कचहरी कंटिन्यू रखंदासीं, तव्हां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो। सलाम रमज़ान। अल्लाह जी नेमतुनि जो इनाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। जी नाज़रीन, अव्हांखे ॿीहर भलीकार चऊं था। सलाम रमज़ान में असांजी गुफ़्तगू हली रही हुई, तमामु बहितरीन ॼाण असांखे मिली रही हुई अलामा साहब खां। अव्हां खां पुछंदसि त जीअं अॼु जुमे जो ॾींहुं आहे, रमज़ान में जुमो आहे, त असांखे ॿुधाइजो त सूरे जुमे पढ़ण जी केतिरी फ़ज़ीलत आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरत क़ुरान पाक जी ईअं त हर आयत वॾी बरकत ऐं वॾी रहमत वारी आहे। त सूरतुल जुमा जुमेवार ॾींहुं ख़ासि इन करे चयो वियो आहे त माण्हू ऐं इन में हुकुम बि इहो आहे त जंहिं महिल जुमे जी नमाज़ लाइ घुरायो वञे त पंहिंजा कारोबार वग़ैरह हर शइ ख़तमु कयो। त इन में इहो तव्हां सूरत जुमा पढ़ो, सूरत जुमा जी वॾी बरकत आहे। ऐं सूरत जुमा में नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम वॾा अक़वाल आहिनि। ऐं सूरतुल जुमा जेको आहे इहा मक्की सूरत आहे ऐं इन में जेको आहे जुम्मतुल मुबारक जी फ़ज़ीलत आहे। त इन हिसाब सां जुम्मतुल मुबारक में कसरत सां पढ़ण सां अल्लाह तबारक व तआला उन शख़्स ते वॾियूं रहमत नाज़िल फरमाईंदो। सही सही। अच्छा, कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं बि आहिनि जेके डिस्कस करण जहिड़ियूं आहिनि। कई दोस्त असांखां पुछा कंदा आहिनि त जॾहिं वुज़ू कंदा आहियूं असीं, उन खां पोइ वुज़ू करण खां पोइ का शइ जेकॾहिं खाऊं पीऊं था त पोइ वरी ॿीहर वुज़ू फ़र्ज़ु थी वञे थो या रोज़ो तोड़ण वारियूं शयूं जे पायूं वयूं त रोज़ो टुटंदो आहे। जीअं मिसाल जे तौर सां त वॉशरूम या पेशाब करणु वियो या हवा ख़ारिज थी वई या खून या पीप ज़ख़म मां निकितो ऐं खल ते आयो, अहिड़े हिसाब सां टेक ॾेई या टेक ॾेई सोफ़े ते वेठो ऐं उनखे निंड अची वई, त इन्हनि शयुनि में या नमाज़ वारी रुकू ऐं सजदे वारी नमाज़ में जेको आहे नमाज़ में उनखां खिल वही वई त इन शयुनि में रोज़ो टुटंदो आहे। खाइण पीअण सां इन शयुनि में वज़ू न टुटंदो आहे, बाक़ी खाइण पीअण सां वज़ू न टुटंदो आहे। इहो एतिरो आहे। ऐं जीअं शरबत माण्हू पीए थो, पाणी पीए थो, त उन में कुली करण जी बि ज़रूरत न आहे। हा, जीअं मानी वग़ैरह खाए थो या फ्रूट वग़ैरह खाए थो, उन में इहो आहे त रुगो कुली करे बसि उनजी बाक़ी वज़ू हूंदो आहे। सही से, माना रुगो गुरड़ी करे पोइ वरी नमाज़ अदा करे सघे। सही से, फुल टोटली वज़ू न थींदो। न सिर्फ़ु गुरड़ी करणी। सही सही से। भला कुझु ॻाल्हियूं वरी हुकूकुल्लाह जूं बि कयूं, उनजी छा अहमियत आहे? तव्हां थोरो इन ते रोशनी विझो त पोइ वरी हुकूकुल्लाह खां पोइ हुकूकुल इबाद ते बि ईंदासीं। हुकूकुल्लाह अल्लाह तबारक व तआला जा जेके हुकूक आहिनि, मिसाल नमाज़, रोज़ो, हज, ज़कात, इहे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा हुकूक आहिनि ऐं इन्हनि इहे फ़र्ज़ आहिनि ऐं इन्हनि में कमी जेको कंदो उहा गुनाहगार आहे। मिसाल 5 वक़्त नमाज़ फ़र्ज़ आहे, इन में हिकु वक़्तु बि छॾींदो त गुनाहगार आहे। ऐं मर्द लाइ मस्जिद वञी पढ़े ऐं औरत लाइ घर जे कुंड में पढ़े, त उन लाइ जेको आहे जीअं घर जी कुंड जेतिरी सेफ हूंदी उनखे एतिरो सवाब मिलंदो। सेफ सां मुराद मसला हिकिड़ो अलॻि कमिरो हुजे, बंदि कमिरो, जंहिंमें उनजी पंहिंजी औरतुनि जो बि अचणु वञणु घटि हुजे त उनखे नमाज़ में जेको आहे ख़लल पैदा न थिए। वॉशरूम बि हुजे त वॉशरूम अलॻि गेट हूंदो आहे, अॼुकल्ह जॉइंट वॉशरूम हूंदा आहिनि, गेट वग़ैरह अलॻि आहे, तव्हां अलॻि उन सां नमाज़ पढ़ी था सघो। सही, माना उन रूम में पढ़ी सघो था। त औरत लाइ हुकुम आहे त घर में ऐं कुंड में नमाज़ पढ़े। हुकूकुल्लाह में जे कमी रहिजी वई, मिसाल जे तौर सां हिकु माण्हू जवान थिए थो 13 साल जी उमिरि में ऐं उहो नमाज़ूं नथो पढ़े, हाणे 2-3 साल जूं उन नमाज़ूं छॾियूं त उन हुकूकुल्लाह में कमी करे छॾी। उन हुकूकुल्लाह में जेको उनखे करिणो हुयो फ़र्ज़ु हुयो उहो छॾियो। 7 साल जी उमिरि में त उनखे मार बि ॾिजे। हक़ीक़त आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तलकीन कजे, 10 सालनि जो थिए त उनखे मार ॾिजे त तूं नमाज़ पढ़ो। त पंहिंजे पुट खे, औलाद खे, भाउ खे जेको आहे तलकीन कजे त नमाज़ पढ़िजे। ऐं उहो जे छॾे थो मिसाल त उन 2 साल 3 साल जूं नमाज़ूं छॾियूं त हाणे उनखे तौबा बि करणी आहे, उहे अदा बि करणियूं, कज़ा करणियूं। मिसाल जे तौर सां कोई शख़्स चए थो या अल्लाह मां 3 साल नमाज़ छॾियूं, या अल्लाह मूंखे माफ़ फरमा, उहे माफ़ उलमा फरमाईंदा आहिनि माफ़ न थींदियूं जेसि कज़ा करे। कज़ा करण खां पोइ चवे त या अल्लाह मां तुंहिंजे हक़ में देरी करे छॾी, हाणे मूंखे माफ़ फरमा। अदा करण खां पोइ मिसाल जे तौर सां हाणे ज़कात उनजी 2 सालनि जी ज़कात न ॾिनी, हाणे उहो चवे थो या अल्लाह मूंखे माफ़ फरमा, 2 साल जी ज़कात न ॾिनी आहे, त उहो 2 साल जी जेका ज़कात न ॾिनी आहे उहो उन ते कर्ज़ आहे। उहो पहिरियां ज़कात 2 सालनि जी कढी पोइ जेको आहे तौबा करे। तैमूर साहब असां गॾु आहे त ज़कात सर किस तरह से थोड़ी उसकी अहमियत भी बता दें और किस तरह से देनी चाहिए? ज़कात इस्लाम के बुनियादी अरकान में से एक रुकन है।
اسلام کے بنیادی ارکان مطلب جس طرح ایک عمارت کی، ایک بلڈنگ کی ایک بنیاد ہوتی ہے، تو جتنی مضبوط بنیاد ہوتی ہے اتنی مضبوط بلڈنگ چلتی ہے آگے. تو اسی طرح یہ جو بنیادی ارکان ہیں 5 جو حضور اکرم صلی اللہ علیہ وسلم نے حدیث میں بیان فرمائے ہیں. حضرت عمر بن خطاب رضی اللہ تعالیٰ عنہ سے روایت ہے کہ قال عمر بن الخطاب رضی اللہ تعالیٰ عنہ سمعت رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم یقول بنی الاسلام علی 5 کہ اسلام کی بنیاد رکھی گئی ہے 5 چیزوں پر. الشہادت اللہ الہ الا اللہ کہ شہادت دو اللہ تبارک و تعالیٰ کی کہ وہ وحدہ لا شریک ہے، اس کا کوئی عبادت میں شریک نہیں. واشہد ان محمد رسول اللہ، اور یہ شہادت دو کہ محمد اللہ کے رسول ہیں. و اقام الصلاۃ اور نماز قائم کرو. و ایتاء الزکاۃ اور زکوٰۃ ادا کرو. و تحج البیت اور بیت اللہ کا حج کرو. و تصوم رمضان اور رمضان کا روزہ رکھو. تو یہ 5 رکن جو بنیاد کے طور پر بیان کیے گئے، ان میں سے ایک رکن اور بہت اہم رکن زکوٰۃ کا ہے. اللہ تبارک و تعالیٰ نے قرآن مجید میں 32 مقامات پر نماز کے ساتھ ساتھ زکوٰۃ کو بیان فرمایا ہے. یعنی جس طرح نماز کی فرضیت ہے، اس کو چھوڑنے والا تارک فرض اور گناہ گار ہوتا ہے، اسی طرح زکوٰۃ نماز کی طرح فرض ہے، اس کو چھوڑنے والا بھی تارک فرض اور گناہ گار ہوگا. حضور اکرم صلی اللہ علیہ وسلم کی حدیث مبارکہ ہے کہ آپ فرماتے ہیں مجھے اللہ تبارک و تعالیٰ نے مبعوث فرمایا ہے کہ میں دنیا پر آ کر اللہ تبارک و تعالیٰ کے دین کی تبلیغ کروں اور لوگوں سے اس وقت تک لڑوں، جہاد کروں جب تک وہ یہ گواہی نہ دے دیں کہ اللہ ایک ہے، محمد اللہ کے رسول ہیں، اور نماز قائم نہ کریں اور زکوٰۃ ادا نہ کریں. جب یہ کام کرنے لگ جائیں گے تو مجھ سے وہ امن میں آ جائیں گے اور میں ان کا رسول ہو جاؤں گا. تو آپ زکوٰۃ کی اہمیت کا اس بات سے اندازہ لگائیے کہ احادیث میں بھی متعدد دفعہ اور قرآن مجید میں بھی متعدد دفعہ اللہ تبارک و تعالیٰ نے اس کو بیان فرمایا ہے. تو مومنین پر زکوٰۃ فرض ہے. مسلمانوں کو چاہیے کہ اپنے زکوٰۃ کو حساب کے جس طرح ان کا سال پورا ہو جائے اس حساب سے زکوٰۃ نکالیں. اس سے یہ ہے کہ غریبوں کا معاشرے میں بھلا ہو جاتا ہے، توازن قائم رہتا ہے سوسائٹی کے اندر. کیونکہ اسلام میں اصل زکوٰۃ کا مقصد یہی ہے کہ سوسائٹی کے اندر ایک توازن برقرار رہے، کہ جو غریب ہے وہ غریب تر نہ ہوتا جائے اور جو امیر ہے وہ امیر تر نہ ہوتا جائے. وہ تھوڑا یہاں اپنے بھائیوں کی مدد کریں گے تو سارے خوشحالی سے زندگی بسر کریں گے. علامہ صاحب زکوٰۃ اور صدقہ میں کیا فرق ہے؟ زکوٰۃ اور صدقہ، زکوٰۃ جو ہے وہ فرض طور پر، ایک صدقہ جو ہے وہ مستحب ہے، آپ کریں گے ثواب ملے گا، آپ کی بلائیں ٹل جائیں گی، نہیں کریں گے تو کوئی گناہ نہیں ملے گا. تو یہ ہے صدقہ. اور زکوٰۃ فرض ہے، آپ نہیں کریں گے تو آپ گناہ گار ہوں گے، فرض چھوڑنے والے ہوں گے. صدقے سے ہی ہم نعت کی طرف چلیں تو کیا بات ہے. تعامر کو تھا یہ صدقہ ہوتا ہے، خبر ہے حضور نے فرمایا کلو معروف صدقہ، کہ ہر نیکی اور اچھی بات بھی صدقہ ہے. ہاں وہی اچھی بات، وہی میں نے کہا مسکرا رہی ہیں یہ بھی صدقہ ہے. جی نعت رسول مقبول صلی اللہ علیہ وسلم. علی شیر رشید کے گزارش کندستان نعت بدھائی جو سنکے. گر تم نہ سنو گے تو میری کون سنے گا، کرم تم نہ کرو گے تو کرم کون کرے گا. گر تم نہ سنو گے تو میری کون سنے گا، کرم تم نہ کرو تو کرم کون کرے گا. اپنے دامان شفاعت میں چھپائے رکھنا، اپنے دامان شفاعت میں چھپائے رکھنا، اپنے دامان شفاعت میں چھپائے رکھنا، اپنے دامان شفاعت میں چھپائے رکھنا. میرے سرکار میری بات بنائے رکھنا، میرے سرکار میری بات بنائے رکھنا. کہ ذرائع خاک کو خورشید بنانے والے، ذرائع خاک کو خورشید بنانے والے، خاک ہوں خاک کو قدموں سے لگائے رکھنا، خاک ہوں خاک کو قدموں سے لگائے رکھنا.
اور मैंने माना कि निकम्मी हूँ मगर आपकी हूँ, मैंने माना कि निकम्मी हूँ मगर आपकी हूँ, इस निकम्मी को भी सरकार निभाए रखना, मेरे सरकार मेरी बात बनाए रखना, अपने दामन शफाअत में छुपाए रखना। और आप याद आए तो फिर याद ना आए कोई, आप याद आए तो फिर याद ना आए कोई, गैर की याद मेरे दिल से भुलाए रखना, गैर की याद मेरे दिल से भुलाए रखना, अपने दामन शफाअत में छुपाए रखना, मेरे सरकार मेरी बात बनाए रखना। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तमामु बहितरीन। हाणे ब्रेक जी तरफ़ हलूं। जी बिल्कुलु, वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक। किराना मंजो असां सां गॾु रहिजो। सलाम रमज़ान। अल्लाह जी नेमतुनि जो इनाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। जी सलाम रमज़ान में एक बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था। तव्हांजा लख थोरा, तव्हां यको असांजो प्रोग्राम ॾिसंदा आहियो ऐं तव्हां ॾिसंदा आहियो, असांखे ख़ुशी थींदी आहे इन ॻाल्हि जी, तंहिंजे करे त असां तव्हांजी ख़िदमत में हाज़ुर थींदा आहियूं। अॼोको प्रोग्राम कीअं लॻो तव्हांखे इन बारे में राय ज़रूर ॾिजो। यूट्यूब ते ही प्रोग्राम अपलोड थींदो आहे, सिंध टीवी इस्लामिक चैनल ते, सिंध टीवी HD इस्लामिक जेकॾहिं तव्हां सर्च कयो तॾहिं तव्हांखे मिली वेंदो। सो यूट्यूब ते बि कमेंट्स ॾेई सघो था प्रोग्राम जे मुतालिक़, ऐं फेसबुक ते असांजो पेज बि आहे सिंध TV HD जे नाले सां। ऐं अगरि अव्हांखे के सवाल हुजनि अव्हां पुछी बि सघो था। सही सही सही। सो तव्हां बराह रास्त बि असां सां कचहरी कंदा आहियो मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में। इन हवाले सां तव्हांजी वॾी महिरबानी करशी जामे श्री ठाहिण वारनि जी, जिन असां सां अॼोके प्रोग्राम में सहकार कयो। करशी जामे श्री ॾाढो सुठो शरबत आहे, सुठो बि आहे, मिठो बि आहे। सो असांखे इन शरबत ते 100% यकीन आहे त इन में पाणी जो हिकु फुड़ो बि मिलायल न आहे। ख़ालिस अर्क, ख़ालिस निबातात, ख़ालिस जड़ी बूटियूं मिलाए करे हिन शरबत खे तयारु कयो वेंदो आहे। इहो ई सबबु आहे जो नेशनली इंटरनेशनली हिन शरबत खोड़ सारा अवॉर्ड, खोड़ सारा सर्टिफिकेट वठी चुको आहे, हीउ शरबत माणे चुको आहे। सो इन खां सवाइ तव्हांखे ॿुधायूं त 265 टेस्ट जा मरहला थींदा आहिनि। चेकिंग करे बाक़ाइदा मयार ते पूरो लाहे करे पोइ बॉटल में हिन शरबत खे विधो वेंदो आहे। ऐं 207 ऐं इन खां सवाइ 276 भेरा जेका टेस्टिंग जो मरहलो थिए थो, उहो शुगर फ्री जेका बोटल असां ॾिसंदा आहियूं, उनजो जेको मरहलो आहे टेस्ट जो, उहो 276 भेरा कयो वेंदो आहे। करशी जामे श्री हर माण्हू पीए थो, नंढो ॿार हुजे, असीं हुजूं, पको पोड़ो हुजे, महिमान जेके ईंदा आहिनि करशी जामे श्री ज़रूरु पीअंदा आहिनि। मिठो शरबत आहे, सुठो शरबत आहे, ऐं हिन में ॿियो बि छा छा पियल आहे इहो पिर तव्हांखे ॿुधाईंदो। बिल्कुलु बिल्कुलु, हिन में को बि शक न आहे। करशी जामे श्री जे बारे में अगरि इहो चवां त करशी जामे श्री असांजे प्यारनि वांगुरु आहे, त में को बि शक न आहे। छो जो जीअं असांजा प्यारा असांखे मिठा हूंदा आहिनि, उहे ई करशी जामे श्री मिठो हूंदो आहे। ऐं जीअं असांजा प्यारा असांजी लाइफ में ईंदा आहिनि या असांजे वटि ईंदा आहिनि, असां सां ॻाल्हाइणु ईंदा आहिनि, त असांजो ॾींहुं ठही वेंदो आहे। ईअं ई जेकॾहिं असां करशी जामे श्री जो इस्तेमालु करियूं था त असांजो ॾींहुं ठही वञे थो। करशी जामे श्री जा ॿिया फ्लेवर्स बि अची विया आहिनि, जंहिंमें इलायची फ्लेवर आहे, जंहिंखे असां सिंधी में फ़ोटो बि चऊं था। ऐं जीअं शेफ फैसल बि असां सां शेयर कयो, जॾहिं असां फ़ोटो जो इस्तेमालु करियूं था सहरी में स्पेशली, त असांजी जेका आहे न उञ मरे थी। त तव्हां करशी जामे श्री जेकॾहिं सहरी में ऐं इफ़्तारी में यूज़ करियो था त ॾींहुं ठही वञे थो। छो जो हीउ रमज़ान गर्मियुनि में आयो आहे, ऐं गर्मियुनि में जेकॾहिं असां करशी जामे श्री जो इस्तेमालु करियूं था त मज़ो अची वञे थो। ऐं रीज़न ॿुधाईंदी हलां, सिर्फ़ु मुंहिंजी ॻाल्हियुनि ते यकीन न कजो, रीज़न्स ते बि यकीन कजो। त करशी जामे श्री में 4 हर्ब्स पयल आहिनि। संदल आहे, गुलाब आहे, उष्णा आहे, खसखस आहे, जंहिंमें कूलिंग क्वालिटीज़ आहिनि। जेकॾहिं असां उहे कूलिंग क्वालिटीज़ पीऊं था, करशी जामे श्री पीऊं। करशी जामे श्री तबियत खे मुतवाज़िन रखे थो, बिल्कुलु, ऐं का दिमाग़ ते को मतलब दिल ते या सीने ते का तोड़ नथो करे। करशी जामे श्री सब पीते हैं, सब रोज़ो जो
असीं थोरो मञूं था उन जी महिरबानी आहे त चिकन स्पेशलिस्टनि जी अॼु सहकार असां सां रहियो उन्हनि जो तलो अमा तलो में पकाओ हमें सेहतमंद बनाओ तलो वारनि जी वॾी महिरबानी रूह अफ़ज़ा ज़िंदगी मुबारक नेस्ले एवरीडे तुम में है कुछ ख़ासि पाकुला फ्लेवर्स वेरी हेल्दी वेरी यमी सूफ़ी दस्तरखान वारनि जी वॾी महिरबानी सूफ़ी एतमाद के लिए नेस्ले मिल्क पैक क्रीम हर दिन खुशी से ऐं क्विज़ सिर्फ़ु क्विज़ ही पिलाया करो वाइटल टी वाइटल पियो ज़िंदगी जियो इन्हनि जी वॾी महिरबानी असां सां ताउन करण जे लाइ। उन खां अलावा असां वटि आहिनि ब्रिज पावर बैटरीज लज़्ज़त ने थामा सेहत का हाथ मलका मसाला इनेक्स हर घर की ज़रूरत अखुवत किसी आस को टूटने न दे GFC बिल्डर्स एंड डेवलपर्स फॉर्मी परफ्यूम एंड बॉडी स्प्रे उनका अलावा अल खिदमत फाउंडेशन कोई ताबीर अधूरी ना रहे शारजा कुकिंग ऑयल दिल चाहे और क्या शारजा शारजा उनका अलावा टैंग है बनाए बेहतर मुस्तकबिल ऐं टैंग जी हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि ॿुधाईंदी हलां त टैंग में विटामिन C आहे जेकॾहिं तव्हां स्पेशली रमज़ान में टैंग यूज़ कंदा तव्हांजो इम्यून सिस्टम बूस्टअप कंदो छो जो विटामिन C स्पेशली असांजे इम्यून सिस्टम के बूस्टअप करण लाइ यूज़ थींदो आहे उनखां अलावा जी उनमें फ्लेवर्स काफ़ी ज़्यादा आहिनि तव्हांखे जेको फ्लेवर वणे अव्हांखे जेको फ्रूट वणे अव्हां उन फ्लेवर में पी सघो था टैंग खे उनखां अलावा शौकत खानम उनकी सिर्फ एक ही दुआ है जीता रहे मेरा भाई 7 हर्बल नेचुरल स्किन केयर ब्लैक रोज कलर एक्सपर्ट हर्बियन समरस एक बोतल बनाए 35 ग्लासेस बनाए हिकिड़ी बोतल में तव्हांखे 50 ग्लासेस ठही मिलंदा आराम का नाम है डायमंड सुप्रीम फॉर्म नंबर 1 क्वालिटी फॉर्म वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स SIUT क्योंकि SIUT अपना है फातिमा फर्टिलाइजर्स सरसब्ज FF ज़मीन की जान फसल की जान जी सभिनी जी वॾी महिरबानी जिन सां ताउन फरमायो ऐं मोज़ आयल महिमाननि जी बि महिरबानी मञूं था बहुत शुक्रिया जी आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए आख़िर में वेंदे वेंदे असीं ॿुधंदासीं नाते रसूल मक़बूल मोहम्मद हुसैन हुसैनी साहिब जेको शाइर एलबेत पिया आहे पाण सुठो शाइर पिया आहे नातिय कलाम ॿुधाईंदो सो हिते असीं मोकिलायूं था सलाम रमज़ान पूरो थिए थो अल्लाह पाक तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे तव्हांखे कामिल सिहत अता फरमाए रोज़ा रखो रोज़नि जो पुछाणो थींदो ॻाल्हि आहे सिधी रोज़ा सभु फ़र्ज़ आहिनि असां सभिनी जे मथां सो हिते पहिरियां असांखे ॾींदा इजाज़त इरशाद जागीरानी मोकिलायूं था अल्लाह निगहबान तुंहिंजो शान कहिड़ो शिफ़ादार लिखां तुंहिंजो शान कहिड़ो शिफ़ादार लिखां तोखे दो जग जो सरदार लिखां तुंहिंजो शान कहिड़ो शिफ़ादार लिखां तुंहिंजो शान कहिड़ो शिफ़ादार लिखां तोखे दो जग जो सरदार लिखां तुंहिंजो शान कहिड़ो तो ते नाज़िल थियो क़ुरान मिठा जुड़ियो तुंहिंजे करे ही जहान मिठा तो ते नाज़िल थियो क़ुरान मिठा जुड़ियो तुंहिंजे करे ही जहान मिठा कुल अंबिया जो तूं सुल्तान मिठा कायनात सजी जो सिंगार लिखां तुंहिंजो शान कहिड़ो शिफ़ादार लिखां तुंहिंजो शान कहिड़ो तुंहिंजो पाक पसीनो आ मुश्क अंबर उन खां ब हज़ार भेरा बहतर तुंहिंजो पाक पसीनो आ मुश्क अंबर उन खां ब हज़ार भेरा बहतर नाहे सायो तुंहिंजो आहीं सब ले छपर तूं आ नूरे खुदा निर्वार लिखां तुंहिंजो शान कहिड़ो तोखे अर्श अज़ीम घुराए
आयो खुदा मैं राज तोखे आ करायो खुदा आसामो तो सां ॻाल्हायो खुदा कयो रब जो आहे तो दीदार लिखां तुंहिंजो शान कहिड़ो ओ साफ़ करे कहिड़ा बयान हसन तुंहिंजो ख़ुल्क अज़ीम तूं शीरी सुखन ओ साफ़ करे कहिड़ा बयान हसन तुंहिंजो ख़ुल्क अज़ीम तूं शीरी सुखन तुंहिंजे दर ते हज़ारी प्या पलजन आहीं मिड़नीअ जो मदार लिखां तुंहिंजो शान कहिड़ो शिफ़ादार लिखां तुंहिंजो शान कहिड़ो शिफ़ादार लिखां तोखे दो जग जो सरदार लिखां तुंहिंजो शान कहिड़ो अल्लाह जी नेमतुनि जो इनाम रमज़ान सलाम रमज़ान